बाड्रा मदरसा अली अमीरुल मोमिनीन के प्रिंसिपल मरहूम आलमदीन मौलवी गुलाम शबीर ईमानी के फर्जंद मौलवी मोहम्मद अली ईमानी पर ईदुल अज़हा जे निस्बत सां अंजुमन जाफरिया के ताउन सां गरीबन ऐं मिस्किनन में राशन तक़सीम कयो वियो आहे। उन मौके ते मोहम्मद अली ईमानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मदरसा अली अमीरुल मोमिनीन के अॻूणे प्रिंसिपल ऐं मुंहिंजे बाबा साईं मौलवी गुलाम शबीर ईमानी पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में हुसैनियत जो रस्तो इख्तियार करे हमेशा नबी जे दीन ते हलण जो दर्स ॾिनो आहे ऐं मिस्किनन ऐं मोहताजनि जी मदद कई आहे ऐं हमेशा पंहिंजी औलाद समेत मदरसा अली अमीरुल मोमिनीन जे शागिर्दनि खे पिणु इहो ई दर्स ॾेई वियो आहे त हमेशा सब्र जो दामन पकड़े हलणो आहे। मज़लूमनि ऐं महकूकनि जी मदद करण ई हुसैनियत जो असुल मक़सदु आहे। उन जी पैरवी कंदे अॼु मां मदरसा अली अमीरुल मोमिनीन जे तरफ़ां अंजुमन जाफरिया जे ताउन सां मुस्तहिक़ीन में राशन विरहायो आहे ऐं मदरसा अली अमीरुल मोमिनीन हमेशा हर मोड़ ते मोहताजनि जी मदद करण लाइ तयारु आहे, छाकाणि त असां मौलाए काइनात इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा पोइला आहियूं इंसानी ख़िदमत खे पंहिंजो अवलीन फ़र्ज़ सम्झंदा आहियूं। मौलाए काइनात इमाम हुसैन अलैहिस्सलाम दीन जी राह ते क़ुर्बानी ॾेई दुनिया में हिकु अज़ीम मिसाल क़ाइमु कयो आहे। इस्लाम ऐं क़ुरान बि उन ॻाल्हि जो दर्स ॾियनि था त यतीमनि ऐं मिस्किननि जी हमेशा सार संभाल लहंदा करियो। मीडिया सां वधीक ॻाल्हाईंदे संदसि चवणु हुयो त मां बाड्रा शहर समेत आसपास जे सभिनी इंसानी ख़िदमत जे जज़्बे रखण वारनि खे गुज़ारिश थो करियां त मदरसा अली अमीरुल मोमिनीन जे हिन कार खेर जो हिसो बणिजो त जीअं तव्हांजे ताउन सां बाड्रा ऐं भरपासे जे मिस्किननि ऐं मोहताजनि ताईं ईद जो राशन पहुचाए सघिजे ऐं तव्हांजे ई ताउन सां हमेशा ई अदारो मिस्किननि जी मदद कंदो आयो आहे ऐं मदद कंदो रहंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्रा।